अज असी हिते रज़ाकाबाद में सिंधी अदबी संगत शाख मलीर ऐं अवामी प्रेस क्लब मलीर जे गॾियल सहकार सां सैयद सुल्तान शाह साकी जी याद में यादगार मुशाइरो मुनक़िद कयो, जंहिंमें मुशाइरे खां अॻु में तक़रीरुनि जी भेटा ॾियण जी निशस्त कई वई। हाणे हिते जेके बि महिमान असांजा आयल आहिनि उन्हनि सभिनी खे सिंधी अदबी संगत शाख मलीर जे तरफ़ां आउं भलीकार चवां थो ऐं स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ सरअंजाम ॾियण जे लाइ आउं पंहिंजे शाख जे काउंसलर ऐं कारोबारी कमेटी जे मेंबर साईं सिकंदर सरवाण ऐं जमशेद ज़ोराणी खे गुज़ारिश कंदुसि त अची स्टेज सेक्रेटरी जा फ़राइज़ सरअंजाम ॾियनि।